अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाद खुशो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा बेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। बिल्कुलु दोस्तों, तव्हां ॾिठो त कीअं चाकर खान पंहिंजी ज़िद ते क़ाइमु आहे, अकबर खान बि पंहिंजी ज़िद ते क़ाइमु आहे। अकबर खान कमाल ऐं जमाल खे मैदान ते लाथो आहे। छा इहे चाकर खान खे ॾंभ ॾियण में कामयाबु थी वेंदा या न? ऐं सॼी अपडेट ॾींदासीं नंढे वीडियो में। हिनखे लाइक सब्सक्राइब चैनल खे शेयर फेसबुक ते बि करे छॾींदा। दरअसल दोस्तों, कमाल जमाल बि थोरो घणो फ़ाइदो ॾींदा अकबर खान खे, पोइ इहे बि सुटका कुटका चाकर खान जे ॻोठ मां खाई मोटी ईंदा। ऐं होॾां जेको आहे दोस्तों, नेठि चाकर खान कुझु किस्तनि खां पोइ मजबूर थींदो, छो त उनखे कोमल हाणे सां ई मजबूर करणु शुरू करे ॾिनो आहे, पंहिंजी मोहबत जा वास्ता ॾेई त पर मुंहिंजे पीउ सां जहिड़ो न कर, उहे मुंहिंजी ऐं तुंहिंजे निकाह में शामिलु हुजनि, उन्हनि खे पाण सां गॾु विहार, उहे राज़ी हुजनि, पोइ मां तोसां निकाह कंदुसि। इन जे करे हू जेको आहे चाकर खान खे मजबूर करे वेंदी आहे कोमल। इहे अचण वारे एपिसोडनि में इहे सीन बार बार तव्हांखे ॾिसण वारा मिलंदा। दोस्तों, वीडियो पूरो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।